जय झूलेलाल दोस्तों। अज जो मुझो वीडियो थदड़ीअ जो वीडियो है जैमें अखड़ियों कीअं पूजजन उन जे बारे में है। इन खां पहिरियों मां केतिरा ही वीडियोस अपलोड करे चुकी आहियां जैमें थदड़ीअ जी कथा, माता जी स्तुति कीअं कजे, थदड़ीअ जो खाधो कहिड़ो ठाहिजे, सब वीडियोस अपलोड किया आहिनि। उन जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में है, जरूर चेक कजो। अचो अखड़ियूं पूजन चालू था कयूं पिया। थदड़ीअ खां हिकु ॾींहुं पहिरियों जेको थधो असां पचाईंदा आहियूं जंहिंमें लोलो, कोकी, तरियल भाॼी, साई भाॼी, ॻच, ॾही, खटो भत सभु हूंदो आहे। उहो इच्छा अनुसार, पंहिंजे सामर्थ्य अनुसार उहो ब्राह्मणी मंदर में या टिकाणे में जिते कथा ॿुधणु वञिबो आहे उते उहा थाली खणी वञिबी आहे। हिकु थाली उतां जी हूंदी आहे, हिकु हूंदी आहे न्याणीअ जी थाली। त उहो मंदर में खणी वञिजे, उते पूॼा ॿुधजे और इन अखड़ियुनि जी पूॼा कबी आहे। ॾिसो विच में हिकु मटको आहे जंहिंमें पाणी भरियल हूंदो आहे। इन कटोरी में पहिरियों अखड़ियूं रखबियूं आहिनि। उन सां गॾु इन में शीतला माता जो लॉकेट रखिणो आहे। इन तरह हूंदो आहे इहो। तिलक लॻाइबो आहे, छोला विझंदासीं, गॾु ॾही ऐं खीर बि विझिबो आहे इन में। और उन खां पोइ पूॼा चालू कबी आहे। पूॼा करण महिल हथ में के अखड़ियूं खणंदा आहिनि, के छोला खणंदा आहिनि और के अखड़ियूं ऐं छोला ॿई गॾु बि खणंदा आहिनि। हिते असांखे पुष्पा आंटी पूॼा कराए रहिया आहिनि। त हथ में ॿ छोला खणंदा सभु, के 2 छोला खणंदा आहिनि, के 11 छोला खणंदा आहिनि। और अखड़ियूं घर में बि कीअं पूॼजनि उन जो बि मां लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, उहा ज़रूरु चेक कजो। पहिरियों साॼे हथ में खणणो आहे, पोइ खाॿे में, वरी साॼे में, ईअं 3 दफ़ा करिणो आहे। हथ में छोला खणंदासीं और ॾिसो हिन तरह चवणो आहे, सेर 2 सेर 3 सेर 4 नंढी माई वॾी माई लाकड़ो साकड़ो पुट पोटा भाॼा बसरो पुटरो लॻे पियो पार देवी राणी जय माता और शीतला माता की जय। ईअं चई करे हर टाइम छोला जेके आहिनि असांखे उन कटोरे में विझणा आहिनि। हाणे ॿियों दफ़ो इहो हथ में छोला खणणा आहिनि। हाणे खाॿे हथ में खणंदासीं और वापसि चवंदासीं 1 सेर 2 सेर 3 सेर 4 लाखड़ो साखड़ो नंढी माई वॾी माई पुटड़ा पोटड़ा ॿाहिरा ॿाटरिया उब सेरो लंघे पियो पार देवी रानी तूं ही आधार। ईअं चवण खां पोइ छोला जेके आहिनि कटोरे में विझणा आहिनि। ईअं 3 दफ़ा कंदासीं। इन मटके खे पकड़े करे सभु चवंदा शीतला माता गेरड़ो रे गेरड़ो, शीतला माता गेरड़ो रे गेरड़ो। उन खां पोइ शीतला माता जी स्तुति चवणी आहे। लोॾो ॾींदे चइबो आहे सावण माजी सत आई झोलियूं भरियूं ॾे, जहिड़ी सती शीतला तहिड़ो मूं करे, सतीअ ॼावा 7 पुट जैसा घर सूहे, नीली घोड़ी जो चढ़े सो सतीअ सुहाग, पुट खटी घर आया वरियो मुंहिंजो बाग, भाउर खटी घर आया वरियो मुंहिंजो बाग, सती ओड़े सती पाड़े सती घर आई। ईअं 3 दफ़ा चइबो आहे। छोला ऐं अखड़ियूं जेके आहिनि उहे मटके में विझिबा आहिनि और चइबो आहे सावण माजी सत आई आई कृष्ण पक्ष, जर प्यारी थदा भोजन ॾे, जहिड़ी शीतला माता तहिड़ा तूं थदा भोजन ॾे। और लॉकेट जेको आहे उहो पाणीअ में ईअं 3 दफ़ा विझिबो आहे। उन खां पोइ अखियुनि ते छुहाइबो आहे और चपनि ते इन तरह जंहिंसां अखियुनि खे शीतलता मिले। त इहो अखियुनि खे पहिरियों छुहाइबो आहे, पोइ चपनि ते छुहाइबो आहे। इन खां पोइ पलव पाइबो आहे। पलव जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, ज़रूरु चेक कजो अगरि तव्हांखे पलव ॿुधणो हुजे त। उन खां पोइ प्रसाद में ब्राह्मणी असांखे छोलो ॾींदी आहे, जेको बिना चक पाइण जे छोलो खाइणो आहे, मतिलबु ॾंदु न लॻाइणो आहे उनखे और उनखे उघरे वञिणो आहे। जल ॾींदा आहिनि, तिलक लॻाईंदा आहिनि और पंहिंजे सामर्थ्य अनुसार असांखे दक्षिणा बि ॾियणी आहे। उन खां पोइ पनड़ो ॾींदा आहिनि,
पनड़ो सोन जो प्रतीक आहे जेको अॼु जे ॾींहुं पाइणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। इन जो पंहिंजो ई महत्व आहे। इहो मां पहिरें वारे वीडियो में अपलोड करे चुकी आहियां। इहो पनड़ो असां छो पाईंदा आहियूं, कीअं ठाहिजे इहो पनड़ो, त उनजी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे, ज़रूरु ॾिसजो। इहो पनड़ो कीअं ठाहिजे और इन जो महत्व छा आहे, इन जो मतिलबु छा आहे, इहो सभु मां पहिरियों वारे वीडियो में ॿुधायो आहे, ज़रूरु चेक कजो। और इहो शुभ हूंदो आहे अॼोके ॾींहुं पाइणु। थदड़ी माता जी कथा मां पहिरियों ई अपलोड कई आहे, छाकाणि त ॿई शयूं अगरि मां हिक में ई विझंदमि वीडियो त काफ़ी लंबो थी वेंदो, इन करे मां इनखे ॿिनि पार्ट्स में ठाहियो आहे, त उहो वीडियो ज़रूरु चेक कजो। उनजी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे। अहिड़े नमूने असां सिंधी जेका आहे इहा थदड़ीअ जी पूॼा कंदा आहियूं। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। और अहिड़ा कहिड़ा वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था, इहे बि कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो, त मां कोशिशि कंदसि सभु वीडियोस हिकु हिकु करे अपलोड कयां। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। इहे ई कुझु रस्ता आहिनि असांजी सिंधियत खे वधाइण जा, जीअं घर घर ताईं असांजी सिंधियत पहुचे। त वीडियो ज़रूरु ॾिसजो। जय झूलेलाल।